बादशाह जी बादशाही में आया टे ठग। टिनि ठगनि मज़ा हिकिड़ी उन्हनि जी भेण ऐं ॿ उन जा भाइर ठग। टेई ठग ठिड़ आया उन बादशाह जी बादशाही में। हाणे उन बादशाह जी बादशाही में ज़ाल मुड़ुस ॿ ॼणा रहंदा हुआ। मुड़ुस असुल धंधो दारी न करे। ज़ाल चवणु लॻी मुड़ुस खे त हाणे ॻाल्हि ॿुध, तोखां को न धंधो थिए न दाड़ी थिए, केतिरो आऊं कमकार करियां। हाणे हीअं कर, अबे वारे जेको ढगो ॾिनो आहे मूंखे ॾाज में, सो ही वञी ढगो वञी खपाया त ही पासे में हिकिड़ी बनी वेकू आहे, 4-5 एकड़ बनी आहे, ढगो विकिणी ऐं बनी वठी छॾियूं। पोइ हाणे उनखे बि आबाद कंदसि आऊं ऐं उन वञा जान गुज़र पई हलाईंदसि, बाक़ी तो वारो आसरो आहे ई कोन। मुड़ुस चवणु लॻो पंहिंजी ज़ाल खे त चलो ठीकु है, रोज़ तुंहिंजो कुरको लॻो पियो आहे, चलो ठीकु है, जान छुटनी ढगे जो गाह केरु कंदो, वञी खपाए जा। माई चवणु लॻी त हाणे ॿियो धंधो तो करण थो थिए, वञी घटि मां घटि इहो धंधो त करे आ। खैरनि जो जॾहिं अची राति थी, सुबुह जो सवेर निंड मज़ा उथी सुबुह जो सवेरे चांहि पीए ढगे खे काईंदे निकिरी पियो। ढगे खे हकलींदो आयो, हलंदो फिरंदो कंहिं इलाइक़े में अची पुॻो। हाणे साईं उन इलाइक़े में उहे टेई ठग साईं, टेई ठगिन खे गॾिजी आहे हिकु भेण, ॿ उन जा भाइर। हाणे साईं भेण ऐं भाइर पाण में चवणु लॻा त ही हमरा हिकिड़ो ढगो आयो अचे पियो, छो न इन सां ठगी करियूं। हिननि पाण में प्लानिंग करे छॾी। सो हाणे उन मज़ा ॿई भाइर आया हिन वटि, छोकिरी परे बीह रही। ही बि साईं हमरा ढगो काहियो पियो अचे, अची हिन सां हाल वाल कयूं। चवणु लॻा त अबा ॾे ख़बर ढगो किॾां कायो वञे। चई ढगो वञा पियो पिड़ी ते खपाइण। चई पिड़ी ते पोइ खपाइजां, पहिरीं असांजी ॻाल्हि ॿुध। चई अव्हां जी कहिड़ी ॻाल्हि ॿुधां ऐं अव्हीं केरु आहियो, हिते छा था करियो। चई असीं निकिता आहियूं फिलाणे हंधा असीं निकिता आहियूं ऐं असांजो कुझु सामान ई उहो सो वियो वाट ते फुरिजी, चोर चकारी हेॾां होॾां तमामु जाम हुई। चई हाओ। चई हाणे असांजी भेण खे आहे शादी करणी, हीअ असांजी भेण आहे। चई हाओ। चई शादी करणी आहे, पर हाणे असां वारी भेण कयो आहे तोखे पसंदि, असीं पैसे वारा आहियूं, मिल्कियत तमामु जाम आहे असां वटि, तूं असांजी भेण खे शादी कर। शादी असांजी भेण जी कराइण जे लाइ असीं हिते हिन इलाइक़े में आया हुआसीं, पर लुटिजी ऐं फुरिजी ऐं चोर असां खां चोरी करे हलिया। असांजी भेण जो ज़िद हो त को न को माण्हू वञी पसंदि करियां ऐं उन सां शादी करियां, पर हाणे हिते अची पुॻा आहियूं, असां वारी भेण तोखे पसंदि कयो आहे। तो हाणे महिरबानी करे असांजी भेण सां तूं कर शादी कर, पोइ तूं हल, असां वटि मिल्कियत तमामु जाम आहे, तो तूं उते पियो ऐशो आराम कजां। हमरा बि तो इन ठगनि जे ॾटे ते लॻी वियो। हमरा चवणु लॻो त भेण कमु भलो थी वियो। हू मूं वारी ज़ाल सॼो ॾींहुं कुरको लायो वेठी आहे, चवे थी त हीउ कमु कर, केॾी महिल चवे थी त हू कमु कर। इन निभागी मज़ा ऐं बेज़ार थी वियो आहियां। कमु भलो आहे, जे अगरि मुंहिंजी शादी इन सां थिए थी, इन छोकिरी मूंखे पसंदि कयो आहे। छोकिरी बि साईं सुहिणी नौजवान हुजे, ठगिण त हुजे, पर तमामु सुहिण खे जाम हुजे। हमरा चवणु लॻो त करियां थो शादी, थी पियो राज़ी। त हिते उहो ॿई ॿाहिरि चवणु लॻा त अबा ॾे ख़बर छा सोचियो थी। चई शादी करण लाइ आऊं तयारु आहियां। चई पोइ हाणे। चई हाणे पोइ छा करियूं। चई हाणे हीअं कर, असां वटि कुझु आहे कोन जो तोखे असीं माना कुझु पंहिंजे हिसाब सां माना माण्हू वग़ैरह घुरायूं, को मुला वठी जो कुझु उनखे 2-3 रुपया ॾियूं, असां वटि का शइ कोन रहियो आहे। तूं ईअं कर, असांजी भेण हिते तो वटि रहे थी ऐं अवीं ॿई ॼणा हिते वेहो हिन वण जी छांव में, ऐं ढगो असांखे ॾे, ढगो असीं खपाए अचूं, ऐं ढगो खपाए ऐं उतां कुझु सामान वामान वठी अचूं, कुझु शादी वादी जो पंहिंजे हिसाब सां, ऐं मुला खे बि वठी अचूं ऐं पोइ निकाह करायूं। हमरा चवणु लॻो त चलो ठीकु आहे। हमरा जो भरोसो यकीन थी वियो। जी ढगो कायो था वञनि, भेण ते छॾियो था वञनि। हमरा चवणु लॻो वञी ॿिन्ही ठगनि खे त चलो ठीकु आहे, तव्हां भले वञो ऐं तव्हांजी भेण मूं वटि वेठी आहे, असीं हिते कचहरी था करियूं, ऐं भले मुला खे बि वठियो अचिजो, ऐं जेको बि सामान घुर्ज जो हुजे सो तव्हां भले वठी अचो। हमरा चवणु लॻो त बाबा तूं परेशान न थी, ढगो तुंहिंजो असीं खपायूं था, ऐं वरी तूं हल उते असांजी मिल्कियत जो वारिस थींदे, हाणे असांजी भेण तोखे पसंदि कयो, असांजी भेण आहे हिकिड़ी। हमरा चवणु लॻो त भाउ मूंखे को इतराज़ु कोन्हे। ठगो साईं ठग हरामी काएं से निकिरी पिया, हिननि जी पाण में प्लानिंग हुजे। हाणे उहा छोकिरी ठगिण ऐं हीअ हमरा ॿई वेठा हुजनि वण जी छांव में। तो हाणे ॻाल्हियूं मुहाड़ियूं भेणनि जूं थियनि। माई चवणु लॻी उन हमरा खे त ॻाल्हि ॿुध, ही पासे में ॻोठ आहे। चई हाओ। चई हाणे मूंखे बुख तमामु जाम लॻी आहे, वञ किथां मानी जो टुकर मिले त खणी आ त खायां, जेसिताईं मुंहिंजा भाइर अचनि, को सामान को मुला को हेॾां को होॾां वठी अचनि, तूं वञी मानी खणी आ। हमरा चवणु लॻो त मानी तुंहिंजे लाइ तमामु जाम, हमरा साईं निकिरी पियो मानी खणण जे लाइ। हाणे ॻोठ में पियो मानी हुन खां पियो पुछा करे। माई हवा उन छा कयो, छोकिरी उतां ई रुॻो रस्तो वठी ऐं निकिरी पई। हीअ साईं मानी माना खणी उतां ॻोठ मञा किथां वठी ऐं अची पुॻे त माई हुजे न,
घणी हेॾां होॾां लोणा आई ॻोल्ही कई हेॾां होॾां ॿियो मिड़ी ख़ैर। अवा माई त रफ़ू चकर थी वई, उहे ॿई ठग बि ढगो काए निकिरी आया। ढगो वञी उन्हनि किथे खपायो, टेई वरी पाण में गॾिजी ऐं उतां निकिरी पिया। हिन अमरा तां थी वई ठगी, चवणु लॻो त भञा ही छा थी वियो। अची पेरा खणणु लॻो, हेॾां होॾां पुछाऊं गाछाऊं, ही हू को माण्हू गॾिजी हलियो। उनखां पुछा कई हेड़े पारे परे, चई था अहिड़ा माण्हू त इहे त वाह नवला नवां माण्हू, पर मूंखे त लॻा पियो की ठग हुआ। चई यार अहिड़ी ॻाल्हि त न कर। चई ॻाल्हि छा करियां। चई इहे ठग अथई ठिड़, मूंखे लॻे ईअं थो ऐं हिन इलाइक़े जा आहिनि कोन। वरी हितां हुतां पुछा कई, हिकिड़ो काको कुराड़ो गॾिजी हुनखां पुछा कई, चई अबा इहे टेई ठग, सो इन्हनि जो कमु आहे ठगी करणु, सो कंहिं माण्हुनि सां हिननि ठगी कई आहे। इहा ॻाल्हि जो अबा हिन ॿुधी, सो हिन जा ॿई हथ मथे ते, चवणु लॻो त भञा ही छा थी वियो। दर ते हो हिकिड़ो ढगो सो मुंहिंजी ज़ाल जो, सो हाणे इन मज़ा त लॻी आहे थी लिया। अबा आयो उन वण जे हेठि वेही, माना वेही रहियो, मथे ते हथ ॾेई, चवणु लॻो त हाणे कीअं करियां, कहिड़े नक तां घर वञा। घोट ते थियनि माॻे हाणे कमु था लहनि। साईं वेही रहियो, घर बि न अचे, हाणे छा करे। सुबुह खां वठी शाम अची थी वई, पर राति ॿिनि उते गुज़ारी। पोयां माई सोचियो त ही निभाॻो अञा वरियो कोन्हे, वियो किॾां, हले किॾां जो छा थियो, ढगो विकिणी पैसा खणी माॻे भॼी वियो छा। माई बि जो उतां निकिती हिन जे पुठियां, साॻी रस्तो घस वठो अचे त भाई वण जे हेठि सुतो पियो हुजे। माई चवणु लॻी त ही निभाॻो हिते सुतो पियो, आख़िर मसइलो छा आहे, हिनखे उथारी। चई ॾे ख़बर। हिन बि सॼी ॻाल्हि करे माई खे ॿुधाई। चई हाणे हीउ मसइलो हीअं थी वियो, पंहिंजी ज़ाल खे ॿुधाई। चई कारो सिर तुंहिंजो कमु लाइ छॾी, उन ठगनि खां मुंहिंजो ढगो फुराए छॾी, तोखां हिकिड़ी ज़ाल बि परे कोन्हे, ऐं वरी ॿी शादी ते कई। भेण निभाॻा कंहिं कम जो कोन्हे, ढगो विञाए छॾी, पर इन्हनि खे छॾींदा त आऊं कोन। माई बि का बिन छिती हुजे, ता चवणु लॻी त बदिलो इन्हनि खां लाज़मी थींदो। मुड़ुस खे कुझु घटि वधि चई करे ऐं घर वठी आई। चवणु लॻी त हाणे निकिरंदा त इन ठगनि सां पलां त लाज़मी थींदो। हाणे रहूं टेई ठग निकिता, सो हुननि सोचियो त हाणे ठगी का चङी ख़ासी करियूं, छो न वञी इन मुल्क जे बादशाह खे फुरियूं। सो अबा हाणे निकिता, हितां हुतां पुछा गाछाऊं कयूं, सो माण्हू ॿुधायो ऐं हिननि पुछा कई अहिड़े हिसाब सां। चई ॾियो ख़बर, बादशाह जी शादी आहे न, बादशाह अञा उन मुल्क जो ईअं ई हुजे, शादी हुन कई न हुजे। हितां हुतां पुछा गाछा करे ऐं ठग सलामत। सो चवणु लॻा त हाणे बादशाह शादी कई कोन्हे, बादशाह वारे में आहे। त ॿई ठग ॿाहिरि निकिरी पिया हुआ, माई ठगिण उहा छोकिरी, उहा बि निकिरी पिया आया मार्केट शहर में। सुठा सुठा कपिड़ा आहिनि वरिता, छोकिरी हिन वारी भेण खे कयूं माना शहज़ादी, ऐं पाण बि उतां को सिपाहियुनि जहिड़ा कपिड़ा पाए ऐं निकिरी पिया। हाणे अथई घोड़ो हिकिड़ो हिननि किथां वरितो, हथु कयो या किथां ठगी में हिननि ठगियो। घोड़े ते विहारियूं अथई उन शहज़ादी खे, ठक सलाम सिधो अची वियो बादशाह जे महल में। छोकिरी खे तयारु करे शहज़ादी वारा कपिड़ा पाराए ऐं साईं ही ॿई ॼणा सिपाही थिया। घोड़े ते चाढ़े अची बादशाह बि जो खणी ॾिठो। बादशाह चवणु लॻो त हीअ शहज़ादी किथां आई आहे, छा आहे। आयो अची हाल वाल हिननि सां कयईं। सिपाही ॿई चवणु लॻा उन बादशाह खे त बादशाह सलामत, तो हाणे असां ॻाल्हि ॿुधी त तव्हांजी का शादी आहे कोन, सो असांजी हीअ शहज़ादी आहे असांजे मुल्क जी। चई हाओ। चई हाणे इहो उतां निकिती आहे त शादी करण जे हिसाब सां, सो हाणे आई। हितां हुतां ख़बरूं चारूं ॿुधियूं त को बादशाह तव्हां अञा शादी कोन कई आहे, ऐं असांजी शहज़ादी तव्हांजी बादशाही में केतिरे ॾींहंनि खां वठी घुमे फिरे पई, ऐं तव्हांखे बि कंहिं जॻह ते ॾिठो हो, सो हाणे तव्हांखे पसंदि करे वेठी आहे। सो हाणे चए थी त ज़िद इहो आहे त शादी आऊं करायां नी बादशाह सां। बादशाह बि जो उन शहज़ादी खे ॾिठो, उन छोकिरी खे, त छोकिरी तमामु सुहिणी ख़ूबसूरत हुजे। बादशाह खे इहा ख़बर न हुजे त कोई हरामी टेई ठग हुजनि। बादशाह बि हाणे माठि करे वेही रहियो, दिलि में सोचे पियो त भेण हीउ कमु कीअं थी वियो, हीउ मौजूदो कीअं थी वियो, अहिड़ी सुहिणी शहज़ादी मूंखे बि पसंदि करे। बादशाह चवणु लॻो त चलो ठीकु आहे, मूंखे कोई एतिराज़ु कोन्हे, आउं शादी करण जे लाइ अॼु बि तयारु आहियां। हाणे हुननि खे हुजे ठगी करणी। अवा ख़ैरनि जो उहो हिकिड़ो ॾींहुं बादशाह हिननि खे रायो। हाणे हिकिड़ो ॾींहुं रायो, राति अची गुज़री, सुबुह जो प्रोग्राम थी वियो। अबा हाणे निकायो। अवा हाणे मुला इहो सभु अची विया। छोकिरी जी शादी सची बची उन सां थी वई बादशाह सां। हाणे छोकिरी उहा चवणु लॻी, उहा शहज़ादी बादशाह खे, त बादशाह सलामत हाणे ॻाल्हि ॿुध, सो हाणे शादी जी पहिरीं राति मुंहिंजे बादशाही में गुज़ारींदासीं। हाणे निकर त हलूं। हाणे हिननि जी त का पाण में माना प्लानिंग को प्रोग्राम अहिड़ो हुजे। बादशाह चवणु लॻो त मूंखे को एतिराज़ु कोन्हे, हली तुंहिंजे मुल्क उते ई जेको आहे सो शादी जी पहिरीं राति गुज़ारींदासीं उते ई। शहज़ादी चवणु लॻी त मुंहिंजे मुल्क में को मुंहिंजो पीउ बादशाह ऐं केर बि कोन्हे, ऐं हिकिड़ी शहज़ादी आहियां, उते ई उहा बादशाही संभालींदी आहियां। चई हा। चई हाओ। चई पोइ कमु भलो थी वियो, हाणे उहो मुल्क बि मुंहिंजे मुल्क सां ॻंढींदासीं। चई हाओ। चई हाणे ईअं कर, सुबुह जो निकिरंदासीं, सो उते ई शादी जी राति गुज़ारींदासीं। फ़िलहालु तूं मुंहिंजे वेझो बि न अचिजांइ। एतिरो प्रोग्राम माना हिननि माना शहज़ादी जेको एतिरो बादशाह खे चयो।
ख़ैरनि जो जॾहिं अची सुबुह थियो त हिते उहा शेराए चवणु लॻी त बादशाह सलामत टांगो हिकिड़ो करियो ऐं 2 सिपाही मुंहिंजा गॾु आहिनि ऐं तूं हल ऐं हीअं करे हिकु खज़ाने जी पेती उहा बि गॾु खण। बादशाह चवणु लॻो त खज़ाने जी पेती छो खणा छला? शेराए चवणु लॻी त पंहिंजी शादी थी आहे ऐं तूं मूंखे पसंदि जो माना मुड़ुसु मिली वियो ऐं तंहिंजे करे माना मुंहिंजी ख़्वाहिश आहे त खज़ाने जी पेती भर त जीअं वाट ते ग़रीब गुरबो जेको बि गॾिबो सो उन खे विराईंदा ऐं ॾींदा ईंदासीं। बादशाह चवणु लॻो चलो ठीकु आहे, मूंखे को एतिराज़ु कोन्हे, खज़ानो सम्झ तुंहिंजो ई आहे। तो बाबा हाणे उन महिल बादशाह न को सिपाही न हेॾा होॾा कुझु बि कोन वरिता। खज़ाने पेती ठीकु ठाक भरे करे उहा टांगे में हयूं। बादशाह बि चढ़ियो, 2 अथईं वारा भाइर ऐं ठॻणीअ बि चढ़िया। हाणे त अचनि पिया तमामु परे निकिरी आया, कंहिं अहिड़े झर जंग वारे इलाइक़े में निकिरी आया। उते हवा टांगो हिननि झलियो। बादशाह चवणु लॻो त टांगो झलियो ख़ैर अची बाबा बसि ख़ैर तूं लहेठि। हवा वञी महिल बादशाह खे वञी 2 भाइरनि लाथो। छा कयूं? रसो खणी बादशाह खे हवा वञी ॿधूं। ॿधी करे बादशाह चवणु लॻो त हीउ छा था करियो? ची बादशाह सलामत असीं त आहियूं ठग, सो हाणे तूं वेह ठग जी हाणे हिते ई वेठो हुजे। बादशाह चवणु लॻो त भेण वाह जो कमु थी वियो, न जांच न हेॾां न होॾां, सो मूं पंहिंजो पाण ते माना कमु लाहे छॾिया पियो। छा कयो? हवा उन महिल बादशाह खे ॿधी करे उते फिटी कयूं। हीअ टई अथई उन टांगे ते चढ़ी चवणु लॻा त हाणे हीअ बादशाही छॾिजे न त बादशाह रती पी वेंदो। 3 ॼणा हवा उतां निकिरी विया। बादशाह ते हाणे हथ पेर ॿधा पिया, उते मिटी में पियो लिथड़े हेॾां होॾां। बादशाह सॼो धूड़ थी वियो। होॾां थी माई चवणु लॻी त आउं निकिरां। माई निकिरी पई इन ठगनि जे पुठियां उन बादशाह जी बादशाही में। हाणे थी पुछाऊं गाछाऊं रस्ता ही हू कंदी त वाह हेड़े पारे पते जा को ठग ठिड़ हरामी किथे अवां ॾिठा या न? तो अबा हाणे पार पता वठंदी को हुनखां अचे पई त अबा वाट ते हिनखे बादशाह मिली वियो। माई चवणु लॻी त हीउ केरु? सफ़ा मिटी में धूड़ धूड़ थियो पियो, सफ़ा घेलजियो पियो ज़मीन में। वञा आई हाणे बादशाह सुञाण में न अचे, आई अची हथ पेरनि मञा रसा खोली। बादशाह तो खणी मथे खड़ो अची थियो, मिटी वग़ैरह छंडे करे हेॾां होॾां। माई सुञातो ची अड़े हीउ त असांजे मुल्क जो बादशाह आहे। ची बादशाह सलाम तोसां ई हाल? ची इहा ॻाल्हि न पुछ। ची आख़िर पोइ बि छा थियो? माई खे हवा उन बादशाह सॼी ॻाल्हि करे ॿुधाए। ची हीउ मसइलो हीअं थी वियो आहे। माई चवणु लॻी त पोइ इहे ई 3 ठग हरामी जेको मूंखे बि लुटी आहे। ची हिकिड़ी औरत हिकिड़ी माई छोकिरी आहे ऐं 2 माना आहे हुन सां गॾु हमरा। ची आओ ची इहे पाण में 3 भेण भाउ आहिनि माना। ची पोइ इहे मूंसां हीअ पटी करे आहिनि। माई चवणु लॻी त मुंहिंजो ढगो पूरो खाई आहे, मुंहिंजे मुड़ुस खे बेवकूफ़ बणाए, तो हाणे हिननि खे आउं कोन छॾींदसि। ची तूं बसि तूं हिननि खे न छॾिजांइ, इहे मुंहिंजा बि दुश्मन आहिनि, पर हाणे मूं हुन सां शादी करे करी उहा मुंहिंजी ज़ाल आहे। माई चवणु लॻी बादशाह खे त बादशाह सलाम हाणे तव्हां मूं ते कुझु थोरो करियो, हाणे तव्हां हीउ कमु हीअं करियो, हाणे पक सां इहे तुंहिंजी बादशाही छॾे विया हलिया हूंदा कंहिं ॿी बादशाही में, उतां हिननि खे आउं वापसी वठी हिते ईंदसि, पर हाणे तव्हां कुझु खज़ानो मूंखे ॾियो, कुझु खज़ानो मूंखे थैली में ॾियो, बाक़ी उतां उन बादशाही मुंहिंजा वठी आए इन जॻह ते आउं ईंदसि, पोइ तव्हां पंहिंजा सिपाही त माना ॿियारे छॾियो, पोइ हिननि खे पकड़िजो। बादशाह चवणु लॻो त चलो ठीकु आहे, मूंखे तो ते भरोसो आहे, तुंहिंजो ढगो खाई आहिनि त पटी मूंसां बि करे आहिनि। बादशाह उन माई खे वठी सिधो महल में आयो। ठीकु ठाक खज़ाने जी हिकिड़ी थैली उहा भरे हिकिड़ी गंढड़ी हिन माई खे ॾिनी। माई उतां हुन बादशाह खां थी सभु कुझु सम्झाए करे उतां निकिरी पई। चीअणी ठगनि खे थोरी छॾींदसि। माई पुछाऊं गाछाऊं कंदे रस्ता पंधु ही हू लताड़ींदे कंदे बादशाह हिननि जी बादशाही छॾे अची ॿी बादशाही में पुगी। तो हाणे हिन खां पुछा हुआ हेड़े पारे पते जा को हमरा, का माई, को 2 अहिड़ा हमरा। सो हाणे ॾस पतो माना वठंदे कंदे अब हाणे उन इलाइक़े में अची पुगी जिथे उहे रहंदा हुआ। हिकिड़ी उन्हनि जी भेण, 2 उन जा भाइर, 3 ठग उते ई पंहिंजो अबरो सबरो घर हिननि वरी बि ठाहियो, पर ठग ठगी खां किथे रहनि। तो माई उते ई रही हिन जे घर ऐं 2 भाइर ठगी जे हिसाब सां निकिरी पिया। माई ॾिठो जी हाणे इहे ई 2 जेके वेठा आहिनि रस्ते ते, हाणे पक सां इहे ई ठगी कंदा। हीअ रही हाणे हुजनि ताड़ में चवणु लॻा त माई वटि गंढड़ी आहे, माई अचे बि पक सां कुझु न कुझु इन माई वटि हूंदो। माई वटि हिकिड़ो थेलो हुजे, उहो बादशाह जे खज़ाने सां भरियलु हुजे। माई बि को आई पई, ही 2 ठग उन रस्ते ते बीठा हुजनि, सो हाणे माई सां ठगी था करणु चाहिनि। माई आई, ठग अञा परियां बीठा आहिनि, आसे करे वञी थाबड़िजी वञी हेठि किरी, हेठि जो किरी उन थेले मज़ा उहो खज़ानो किरी पियो। सोन माना सोन ज़ेवर हीरा मोती सभु किरिया। ठगनि जो ॾिठो, ठग चवणु लॻा त भेण हिन माई वटि तमामु जाम खज़ानो आहे, वञी हिन खां फुरिजे ऐं लुटिजे। 2 ठग आया, चवणु लॻा माई खे त ॾे ख़बर ई तो वटि हेतिरो खज़ानो, हेतिरो सोन, इहो सभु तो किथां आंदो? माई चवणु लॻी त हीउ खज़ानो त का ॻाल्हि कोन्हे, मुंहिंजे अबनि ॾाॾनि जो खज़ानो पियो आहे फ़िलाणे हंधि, तमामु जाम आहे,
ही खज़ानो अव्हांखे खपे त ही बि खणो जे, अगरि अव्हांखे हू खपे त भले हुतां बि हली खोटे खणो। ॿई ठग चवणु लॻा वञी माई खे, माना माई खे चवणु लॻा त ॻाल्हि ॿुध, तो वटि एतिरो खज़ानो आहे, पोइ तोखे ज़रूरत कोन्हे छा हुनजी जो तूं असांखे ही पई ॾे ऐं हुनजो बि तूं ॾस पतो बि ॾे। त हिते माई चवणु लॻी त ॻाल्हि ॿुध, अमी ग़रीब मूंखे ॾिसिजो पिया ऐं आऊं एॾी मिल्कियत किॾां खणी ईंदुमि, मुंहिंजो न ॿार न बचो, ऐं बेवा आहियां, कुझु बि कोन्हे। सो आऊं ईअं ई सोचां पई त वञी कंहिं ग़रीबनि खे मिसकिन खे जेको बि मूंखे घुरिजे, सो ईंदी वेंदी केॾीमहिल हुन बादशाही में त केॾीमहिल हुन बादशाही में, आऊं चवां थी त वञी कंहिं न कंहिं ग़रीब जो भलो थिए। तो तंहिंजे करे तव्हांखे सोचमि तव्हां बि को रस्ते ते बीठा आहियो, मुंहिंजो को पिनण वारा आहियो, तो तंहिंजे करे ही तव्हांखे ॾियां थी, जे अगरि हू खपे तव्हांखे हू बि ॾियां। ठगनि ॿिन्हिनि सोचियो त बढ़िया वाह जो कमु थियो, सॼी उमिरि ठगी करे करे मरी विया आहियूं ऐं अञा बि केतिरी ठगी कंदासीं। जेन इन माई वारो उहो खज़ानो मिली वञे त बढ़िया ज़िंदगी ठही पवंदी, कमु भलो थी वेंदो। माई खे चवणु लॻा चलो ठीकु है, तूं हल असांजे घर ऐं पोइ तूं माना जेको आहे असांखे वठी हलिजी उन खज़ाने ॾांहुं। माई चवणु लॻी चलो ठीकु आहे, मूंखे को एतिराज़ कोन्हे। माई चवणु लॻी त ठग अची विया मुंहिंजे झांसे में, हाणे हिननि खे आउं थोरी छॾींदसि। माई को अॻु में उन बादशाह सां मिली करे को अहिड़ो प्रोग्राम करे आई। माई खे वठी अवाई पंहिंजे घर आया, सो मानी को तरह तरह जा ताम वञी उन माई माना माई खे खाराया आहिनि ऐं ॿिन्ही भाइनि पंहिंजी भेण खे सलाह करे सॼी ॻाल्हि ॿुधाई, चई अहिड़े हिसाब सां इन माई वटि खज़ानो आहे, हल त हलूं खणी अचूं। छोकिरी बि चवणु लॻी त चलो ठीकु है, मूंखे को एतिराज़ कोन्हे, जॾहिं अमी राज़ी आहियो त आउं बि हलां थी। हाणे साईं उहो ॿई ठग, ॿई भाइर ऐं उन्हनि जी भेण ऐं उन माई सां गॾिजी साईं निकिरी विया। ॿिए ॾींहुं सुबुह जो माई उते राति रही। माई सॼी राति अची अहिड़ियूं पटियूं उनखे पढ़ाई, अहिड़ा मथे ते हथु फेरे, हेतिरा हेतिरा खज़ाना, पोइ हीअं पोइ हूं, पोइ मूं हुननि खे ॾिनूं, मूं हुननि खे ॾिनूं, असुलु मथे सां हथु फेरे फेरे हिन जा कमु लाहे छॾी। चलो ठीकु है, अबा निकिरी पिया। हाणे निकिरी पिया हलंदा फिरंदा, हलंदा फिरंदा अची उन बादशाही में। ठग ॿई चवणु लॻा ऐं उहा छोकिरी चवणु लॻा त अड़े ही त बादशाही उहा आहे जेको हिन मुल्क जे बादशाह खे असीं फुरे ऐं लुटे आयासीं। चवणु लॻा त हाणे कीअं करियूं। त हिते उहा ॿई ठग चवणु लॻा उन माई खे त ॾे ख़बर, तुंहिंजी खज़ानो जेको तुंहिंजो आहे सो हिन बादशाही में। चई हा खज़ानो मुंहिंजो हिन बादशाही में आहे। हाणे ठग कुझु चई बि न सघनि, कुझु करे बि न सघनि। चई पोइ बादशाह वटि त को आसे पासे महल में त कोन्हे? चई न महल में कोन्हे, हेॾा फिलाणे हंधि। चई हाँ जी हाँ, चलो ठीकु है। माई अबा वठी हिकिड़े कुंड पासे में उते आई, तो बादशाह खे हिन अॻु में अहिड़े हिसाब सां उते उहा जॻह ॿुधाई रही। बादशाह जा सिपाही उहो सभु उते चौधारी माना करो ॾियो वेठा हुजनि अहिड़े हिसाब सां। अबा हीअ माई उन टिनी ठगनि खे वठी अची उन जॻह ते चाणे ते खोटियो। ही को औज़ार पंहिंजे हिसाब सां खणी आया, लॻा खोटण। एतिरे टाइम में माई हकल कई, अबा उहे सभु सिपाही चौधारी फिरी आया। बादशाह बि उते कड़को कयो। अबा हीअ थी विया काबू। हीअ साईं ठग ॾिसंदा रहिया त हीअ छा थी वियो असां सां। बादशाह बि अची हलियो ऐं हेतिरा सिपाही, हेतिरा माण्हू, ठग टई काबू थी हलिया। अबा पकिड़े खणी हिन खे महल में वठी आया। तो हिते बादशाह चवणु लॻो त बढ़िया आमी ठग रुॻो माण्हुनि खां ठगियूं कंदा वरितो ऐं मूं बादशाह सां मां ठगी कई ऐं हिन माई जो ढगो बि अवां जेको आहे सो खपायो वञे मुड़ुस खां ऐं उहो बि अवां खयो ऐं अवां हले केतिरो ऐं हले केतिरनि केतिरनि माण्हुनि सां अवां ठगी कई हूंदी। हाणे तव्हां न बचंदो। ऐं उन माई खे चवणु लॻो त शादी हूंदी आहे, तो मूंसां शादी कई ऐं तूं बि मूंसां जेको शादी करे मुंहिंजी ज़ाल थी मूंसां ठगी करे वेहली। हाणे तोखे आउं पाणे सिधो कंदसि। अबा हाणे बादशाह छा कयो जो उन ॿिन्ही ठगनि खे हणाए छॾी कैद में। अची अवी कैद में ई सुठा आहियो। ऐं माई खे चवणु लॻो त तोखे सिधो आउं पाणे कंदसि। उन माई खे कैद में न हईं ऐं उन माई खे जंहिंजो ढगो हो उनखे चवणु लॻो त तो भलो ऐं बहादुरी वारो कमु कयो। तुंहिंजो जेतिरो ढगो हो, जेको ढगो तुंहिंजो वियो, तो उन खां ॿीण टीण तोखे इनाम ॾींदसि, तूं इनाम जी हक़दार आहीं। तो ठीकु ठाक इनाम उन माई खे मिलियो ऐं उहा माई इनाम खणी ऐं रवानी थी। तो उन पंहिंजो जान सुठे नमूने सां हलायो ऐं उनजो मुड़ुस बि जेको सुधरी हलियो, कुझु ॿनी ॿ टे गड़ वरितईं ऐं वरी माल ढोर थी वियो ऐं हसी ख़ुशीअ सां पंहिंजी उहा ज़िंदगी गुज़ारणु लॻी। होॾां बादशाह उन ॿिन्ही ठगनि खे क़ैद कराए छॾियो ऐं उन माई उन ठगनि खे रोज़ु मोचड़ो हूंदो। सो मोचड़ा हणी हणी नेठि उन माई खे ठगी विसारे छॾी ऐं उहा माई सिधी थी वई ऐं सुठी राणी थी वेली ऐं सुठे नमूने सां उहा बादशाही उते हलाइणु लॻी ऐं उहो बादशाह बि सुठे नमूने सां पंहिंजी बादशाही हलाईंदो रहियो। तो दोस्तो हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेदु आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।